अस्सलाम वालेकुम। अॼु असां जेको आहे हाउ रेन फॉर्म बरसाति कीअं थींदी आहे उन जे बारे में थोरो शॉर्टली सिखी वठंदासीं। हिकिड़ो सर्कल आहे, को पूरो तरीक़ो आहे जंहिंजे ज़रिए अलाह साईं हिन कुदरत में पाण जेको ही मिठो पाणी पीऊं था, ही किथां था पीऊं? तव्हांखे ख़बर आहे मिठो पाणी आहे पाण ॾे जेके पंहिंजे दरियाऊं भरिजियल आहिनि, उहे दरियाऊं किथां था भरिजनि? इहा पाणी ॾिसो ज़मीन जे अंदरां पाण का बि बोर वग़ैरह डीप हैंड पंप लॻाईंदा आहियूं त उहा बोर बि जेका आहे खारे पाणी जो हूंदो आहे। त हिकिड़ो सर्कल आहे। त बरसाति कीअं थींदी आहे उन जे बारे में थोरो शॉर्टली तव्हांखे सम्झाईंदुसि। पहिरियां पहिरियां त जॾहिं पंहिंजे जेको सी आहे, समुंड आहे, उन में तव्हां ॾिसो जॾहिं सन हीट हाई लेवल जी हूंदी आहे, जॾहिं सन हीट हिनखे सी में लॻंदो आहे त सी मां जेके आहिनि पाणी एवापोरेट थी वेंदो आहे। जेको पहिरियों मरहलो आहे एवापोरेशन जो, जॾहिं सन हीट लॻंदो आहे पाणी में त पहिरियों मरहलो छा हूंदो आहे? एवापोरेशन जो हूंदो आहे। एवापोरेट थी पाणी मथे वेंदो आहे। मथे जीअं वेंदो आहे हिकिड़े सर्टन लेवल ते वञी उहा जेका आहे पाणी कूल जॾहिं थींदो आहे, उहा कूल कहिड़े शक्ल अख्तियार कंदो आहे? क्लाउड्स जी। पाणी जेको एवापोरेशन में हीटअप थी मथे थो वञे, उहा जॾहिं कूल थींदो आहे उहा कहिड़ो फॉर्म में अची वेंदो आहे? क्लाउड्स जे फॉर्म में। जॾहिं क्लाउड्स जे फॉर्म में थो अचे, पोइ वरी उन में ॿियो मरहलो छा थींदो आहे? उन में थींदो आहे रेन प्रिसेप्शन। रेन कीअं थींदी आहे? जॾहिं ड्रॉपलेट जेके आहिनि, हैवी ड्रॉपलेट जॾहिं हेठि किरंदा आहिनि हथ ते, पोइ जॾहिं किरण शुरू थींदा आहिनि, पोइ हिकिड़ो प्रोसेस शुरू थींदा आहिनि जेके असां बरसाति चवंदा आहियूं। बरसाति, उहो ई बरसाति जॾहिं असांजे ज़मीन ते था पवनि, उन मां असांजा दरिया ठहंदा आहिनि, ढंढूं ठहंदा आहिनि। उहो ई पाणी असां जेको आहे पंहिंजे पीअण जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, जेको ख़ालिस मिठो थी। हेॾां जॾहिं पाणी साल्टी हुयो, कुदरत ने हेॾा पाणी एॾो साल्टी आहे जो तव्हां समुंड जो पाणी कॾहिं पी न सघंदो। एॾो साल्टी हूंदो आहे समुंड जो पाणी, तव्हां कॾहिं पी न सघंदो। उहो साल्टी पाणी खे जॾहिं सन हीट थींदो आहे, उहो जॾहिं एवापोरेट थी एवापोरेशन जे मरहले में अची जॾहिं क्लाउड्स में थींदो आहे, पोइ अची रेन में तब्दील थींदो आहे। पोइ उहो जॾहिं अर्थ में थी, पोइ हुन में छा थींदो आहे? रिवर्स ठहंदा आहिनि पंहिंजा। हाणे शॉर्ट वर्किंग स्टेप्स में छा आहे, हिकिड़ो तव्हांखे कीअं ॿुधायो वियो आहे त हीउ पूरो साइकिल थींदो कीअं? पहिरियां पहिरियां छा थींदो आहे? सन हीट वाटर थींदो आहे, जेको आहे न माना पाणी ते सन जी जेका हीटअप थींदी आहे, पोइ वाटर जेका आहे एवापोरेट्स थींदो आहे इनटू वेपर्स। वेपर्स मीन्स नंढा नंढा ज़रड़ा, उन्हनि में पाणी जेको आहे ईअं मथे उॾामण लॻंदो आहे, एवापोरेट थींदो आहे। पोइ उन में वेपर्स में छा हूंदा आहिनि? वेपर्स कूल थी एंड फॉर्म छा में थींदा आहिनि? क्लाउड्स में थींदा आहिनि। जॾहिं कूलिंग माना लेवल में ईंदा आहिनि, पोइ छा थी वेंदा आहिनि? क्लाउड्स, ककर ठहंदा आहिनि। ककर ठहंदा ई जॾहिं एवापोरेशन में कूलिंग थींदी आहे, पोइ उहा छा थींदो? क्लाउड्स ठहंदा आहिनि। पोइ ड्रॉपलेट्स बिकम हैवी, पोइ उहा रेनफॉल थी वेंदो आहे। पोइ वाटर रिटर्न्स टू द रिवर एंड सी, पोइ उहा साॻियो पाणी तव्हांजो जेको आहे न रिवर्स में ऐं सी में हलियो थो वञे। आई होप तव्हां सम्झी विया हूंदो।